सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया मोहिब हिते रुगो हिकु हैबत न पर तुंहिंजे इमरान खे केरु मौनी ॾियो। कमदार है उन्हें जे माण्हुनि खे मां ॿाहिरि मोकिलण जी कोशिशि कयां, उहे हैबत वो ॾेई वठो। तो खपो मुझो घरड़ो वीरान थी वियो, तो खपो मुझो घरड़ो वीरान। बाबा मूंसां बि ॾाढो प्यार कंदी हुई, सची दिलि सां, त मूं बि उनखे चाहियो। उन्हीं जा आख़िरी लफ़्ज़ मूं लाइ इहे हुया त पोड़ा तूं मूंखे ॾाढो वणंदो आहे। बाबा असां उनखे ख़राबु औरत सम्झो, पर हू उन्हनि मां न हुई। हा पिरो हुन कंहिंजी बि दिलि ॾुखाइण न पई चाहे। काश जेकॾहिं हू मोटी अचे पोइ त वाह वाह थी वेंदी। मां त उनजे ॾिनल दिलासनि ते पंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़ारे सघां थो। हा मामा, हुनजो ही आख़िरी पैगाम सॼी ज़िंदगी मां संभाले रखंदुसि। इहो प्यार जो पैगाम त मूंखे बि ॾेई वई आहे। वञण वक़्तु हू कंहिंजी दिलि रजाइण न पई चाहे। हा बाबा, हुन वञण वक़्तु इहो सोचियो हूंदो जेकॾहिं न मां हिते नफ़रत जो बिज छटे वियसि त सॼी ज़िंदगी हू मूंखे बददुआऊं ॾींदा रहंदा। असां सभिनी जो हू दिलि खटे वई, हिन लाइ मुंहिंजी दिलि मां पूरी ज़िंदगी विसरण जी न आहे। हा बसि सिर्फ़ु तुंहिंजी दिलि मां न, बाबा आहे मुंहिंजी दिलि मां बि कान विसरंदी। हू ख्वाबनि जी परी हुई, उॾामी आई, अखि खोलीसी त बेदार थी हिन हवाउनि में हली वई, ऐं हाणे हू पंहिंजी ख़ुशबू हिन हवाउनि में छॾे वई, जंहिंजी सुराण असां सॼी ज़िंदगी महसूसु कंदा रहंदासीं। छोटू रख हिते, इहो रांदीको न आहे। हा जीजा, ही रांदीको न आहे, ही वॾे साईं जो पिस्टल आहे। अॼु तूं हिनखे छो थो ॾिसी? बाबा चयो आहे जॾहिं असां आज़ादी लाइ ज़ालमनि सां जंग जोटींदासीं उन वक़्तु असांखे हिन हथियारनि जी ज़रूरत पवंदी। ॿिया त सभु वॾा आहिनि, उहे हथियार हथु करे वठंदा, पर मूं वटि त को बि हथियार न आहे। छोटू तूं अञा ॿार आहीं, जॾहिं जवान थींदे न तॾहिं आज़ादीअ जी जंग विड़जांइ। आए हिन धरतीअ तां कमाल खान जहिड़े ज़ालिमनि खे भॼाए कढिजे। जीजा, मां ज़ातुनि मां निकिरी क़ौम जो फ़र्ज़ु बणिजी वियो आहियां, ऐं बाबा चवंदो आहे जेको माण्हू ज़ातुनि मां निकिरी क़ौम में शामिलु थी वञे त पोइ हुन मथां फ़र्ज़ु बणिजे थो त उहो राति ॾींहुं पंहिंजे देश लाइ सोचे। उहो त आहे छोटू, पर तूं अञा ॿार आहीं। जीजा, आज़ादी रत घुरंदी आहे, रत, उहा उमिरि न आहे ॾिसंदी। जेकर मां चवां त मां ॿार आहियां त ॿियो बि चवंदो त मां पोड़ो आहियां, ऐं टियों चवंदो त अञा मां पढ़ाई कयां पियो, ऐं चौथो चवंदो त मूं मथां ॿारनि जो फ़र्ज़ु आहे मां उहो पूरो कयां पियो। ईअं त असांखे सदियूं ई साल गुज़री वेंदा। जेकर ज़ालमनि खां असांखे ही धरती आज़ादु करणी आहे त पोइ नंढा वॾा पोड़ा पका ॿार ऐं औरतूं सभिनी खे ज़ातुनि मां निकिरी क़ौम में शामिलु थियणो पवंदो। छा जीजा, तूं क़ौम में शामिलु थींदी? कमदार असां वारो रहिस कमाल खान सां गॾु शहर वियल आहे, ऐं हू कंहिं महिल बि अची सघे। हितां जो माहौल तमामु बिगड़ी वियो आहे, हिन करे कमदार तूं हिननि माण्हुनि खे वठी ईंदी ॿाहिरि बि, ऐं हा हर ईंदड़ वेंदड़ माण्हू ते नज़र रख। हिते ख़तरो हुजे हा त रईस असांखे ज़रूरु आगाह करे हा। कमदार हर जे रईस असांखे न आहे चयो, पर असांखे त पंहिंजे रईस जी हिफ़ाज़त करणी आहे न, या अखियूं पूरे हिते वेठा रहूं। ॿुधाए मूंखे। ठीकु आहे मोहिब, मामरा वठी ॿाहिरि वञा थो, तूं अंदर जो ख्याल रखजांइ।
अचो मूंसां। क़ौम में मुंहिंजे शामिल थियण सां को बि फ़र्क़ु न पवंदो छोटू। सोचो असां 2 आहियूं, कुझु बि नथा करे सघूं। जीजा अॼु 2 आहियूं, सुबुह 2 ॿिया क़ौम में शामिल थी वेंदा। ईअं 2 खां 4 ऐं 4 खां 100 ऐं 100 खां 1000, पोइ असां लखनि ऐं करोड़नि में शामिल थी वेंदासीं। पोइ ॿुधायो ही ज़ालिम करोड़नि खे मारे सघंदा? काश इहा सोच हर दिमाग़ क़बूल करे छोटू, जेको तो सोचियो आहे, पर ईअं थींदो कोन। छो जो असांजो पूरो मुआशिरो जहालत जी दोगण में गरक थियल आहे। ऐं हुतां ही निकिरणु चाहिनि ई नथा। हर फ़र्द रुगो पंहिंजी ज़ात लाइ सोचे थो ऐं पंहिंजी ज़ात लाइ गॾु करे थो, पर हिन क़ौम लाइ को बि नथो सोचे। इन करे छोटू इन ज़ितां तूं लही वई, न त साईं गफ़ार वांगुरु तूं बि मारिजी वेंदे ऐं तुंहिंजी क़ुर्बानी बि रायगान थी वेंदी। जीजा साईं जी क़ुर्बानी रायगान न आहे वई। कल ताईं साईं अकेलो ई क़ौम जो फ़र्ज़ु हुयो। अॼु असां 2 आहियूं जीजा, हिकु बाबा ऐं ॿियो मां। जेकर मां ऐं बाबा आज़ादी के रत जी ख़ुशबू चखाईंदासीं त उतां 4 पैदा थींदा। पोइ इहो सिलसिलो अॻिते वधणु शुरू थी वेंदो। तूं सिर्फ़ु क़ौम में शामिल थी। ठीकु आहे छोटू, मां तोसां गॾु क़ौम में शामिल थियां थी। सिर्फ़ु ज़बान सां न जीजा, सची दिलि सां क़ौम में दाख़िल थी। ऐं पोइ मूंसां गॾिजी कसम खण, मां सची दिलि सां क़ौम में शामिल थियां थी। मां सची दिलि सां क़ौम में शामिल थियां थी। ही धरती रत घुरे थी। हीअ धरती रत घुरे थी। मां धरती जो कसम खणी चवां थी, मां हिन धरती जो कसम खणे चवां थी, पंहिंजी रत ॾेई हिन धरती खे, पंहिंजो रत ॾेई हिन धरतीअ खे ज़ालिमनि खां पाक कंदुसि। ज़ालिमनि खां पाक कंदसि। ऐं वक़्तु तूं छा थो सम्झी त हाणे कमाल खान अजायो ज़ुल्मनि ते लही न आया आहियूं? असांखे हर हाल में कमाल खान जो साथ ॾियणो आहे। वो ज़ुल्म करे या इंसाफ़, उन सां असांजो कुझु बि न वञे। एॾा नाहक ज़ुल्म बि सही न आहिनि हैबत। मां सम्झां थो तूं हाणे सफ़ा गदारी ते लही आयो आहीं, तो मां मूंखे बग़ावत जी बोया नज़र अचे थी। जेकर मां चवां त पोइ मुफ़्त में ई मारियो वेंदे गुआर। उठा चाहे तू उम्मीद आ रहे वेठो आहे, पर वहां न इतना है, सब कुछ खत्म थी वियो। बाक़ी जी ज़िंदगी अब जान थी बचा है, उहे बि पूरा थी वेंदा। हिन कमरे में ई असांजे साह खे नुकोड़े करे कढियो हुई। ईअं न आहे त मां को मौत लांट ॾियां थो, पर जेकॾहिं लांट ॾियां थो इन गुमनामी वारी मौत लांट ॾियां थो, पर मां त आज़ाद फिज़ाउनि में मरण थो चाहियां। मां पंहिंजी मौत खे ताज़ जो हिसो बणाइण थो चाहियां। तूं इन्हनि जाइननि जे साम्हूं मरण थो चाहे, तूं छा थो सम्झी त तुंहिंजी इहा कुर्बानी रंग लाइ थी ऐं इहा जाहिल क़ौम जागी पवंदी। ही मुर्दा क़ौम अथई, मुर्दा क़ौम। इन्ही क़ौम जा कोदा हर रोज़ कुसबा आहिनि ऐं हितां जूं रहणियूं, हितां जे ज़ालिमनि जे हवा जो शिकार थियनि पियूं। हिते अहिड़ा हादसा थियनि पिया जो ॾिसण वारनि जे रूह खे रांदियूं पिया अचनि, पोइ बि ही क़ौम सुजाॻ नथी। तूं छा सम्झी थो त तुंहिंजी मौत ते ई नारा हणी सुजाॻ थींदा ऐं ज़ालिमनि जे ख़िलाफ़ नारा हणी उथी बीहंदा? तूं भुलियल आहीं रबन। तॾहिं त चवां थो त इन्हनि जाहिलनि जे साम्हूं पंहिंजी मौत जो तमाशो लथा। गुमनामी जी मौत मरी वञी त बहितर अथई। न ॼाण मुंहिंजी दिलि जे खे कुंड में अञा आज़ादी जो ॾींहुं ॿरे थो। मूंखे पूरी उम्मीद आहे त हिन क़ौम जा जवान
सब गॾिजी हिकु ॾें तव्हांजे ज़ालमनि खे तरे कर पोइ हर तरफ़ प्यार ऐं मुंहिंजा गीत सभई गॾिजी मूंखे मुबारक ॾियो। वॾे खां वॾी पार्टी जे चेयरमैन मूंसां वाइदो कयो आहे त मां तोखे टिकट वठा ॾींदुसि। मां हिन सूबाई तक ते इलेक्शन विढ़ंदुसि छो जो 3 महीननि में इलेक्शन थियण वारी आहे। हैबत हुकुम सरकार। वञी सॼे ॻोठ खे गॾु कर। अॼु मां पार्टी जो ऐलान कंदुसि ऐं हिकु वॾो जलसो कंदुसि जिथे मूं मथां गुलनि जी वर्खा कई वञे ऐं मूंखे गुलनि जा हार पराया वञनि। हुकुम सरकार ते ॿुधारे। तूं केरु आहीं? छा तूं मूंखे नथो सुञाणी? इहो मुंहिंजे सवाल जो जवाबु न आहे। तूं इहो ॿुधा त केरु आहीं? मां मलिक आहियां। पंहिंजी ज़ात खे न लॼा, ॿुधाए त केरु आहीं? तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे छा? चयुमि न त मां मलिक आहियां त मलिक आहियां। छा तूं कलवड़ न आहीं? मां कलवड़ हुअसि पर ज़ात खे छॾे हाणे क़ौम बणिजी वियो आहियां। हाणे मां सिंधी आहियां, सिंधी थी रहंदुसि ऐं सिंधी थी मरंदुसि। ज़ात मां निकिरी क़ौम बणिजी वञ। हल पलटी। ही नहीं पाबो छा मां छा चई वियो? मां भला पंहिंजी ज़ात छॾे सघां थो छा? कमाल खान वोटनि में बीहे थो, वरी जलसो थींदो, वोट बि ॾियणा पवंदा। अहिड़े ज़ालिम खे वोट ॾियण लाइ असांजे बि दिलि कान मञींदी। वोट न ॾींदासीं त वरी फादर बि खाईंदासीं। वोट त असांखे ॾियणो ई पवंदो न जागीर। छो त असांजी गैरत मरी चुकी आहे, उन करे ज़ालिमनि खे हर चकर झुंडणो ई पवंदो। सही तो चई जागीर। न असां गैरत कंदासीं न ई असांजो ज़मीर जाॻंदो ऐं न ई असांजी इन ज़ालिमनि मां जान छुटंदी। हींअर जो हीअं तव्हां ॻोठा सभु जलसे वारी जाइ ते गॾु थियो। जेकर तव्हां मां केर बि न आहियो न पोइ पंहिंजो असरु पाण ॾिसंदो। ॿुधो अजीब दादागिरी आहे। पादर हाणी गॾु था कनि। मामा गैरत कंदे बुख मरंदे, बेगैरत थींदे त मिठा शरबत खेंदे। अधु गैरत जी बेचारे। कमाल खान वोटनि में बीहंदो, बिरयानी जी देगूं आनियूं, भत गाई ड्रो कंदासीं बाबा ड्रो। थुक अथव मुंहं में। सॼी ज़िंदगी भतनि ते वोट न त हाणे त अखियूं खोलियो। वॾो गैरती पुट थी वियो आहीं। ॾिसां थो तूं कीअं नथो वोट ॾेई। पुट हर जंग हथियार सां नाहे खटी वेंदी। जेकॾहिं असां में अकुल ऐं शऊर हुजे त इन ज़ालिमनि खे असां वोटनि में शिकस्त ॾेई सघूं था। जेकॾहिं सभु ॿधी कयूं ऐं कंहिं ईमानदार पार्टी खे वोट ॾेई कामयाबु कयूं ऐं हिननि जी शिकस्त थींदी त इन्हनि खां हिसाब वठियो वेंदो। बाबा तो त चयो हर वॾी कुर्सी ते हिकु वॾो राकास वेठल आहे, त पोइ केरु आहे जेको हिन ज़ालिमनि खां हिसाब वठंदो? तूं बि सही आहीं पुट। कानून खां वेंदे हर अदारे में चोर ऐं राशी वेठल आहिनि। ज़ालिम ज़ालिमनि जा ई साथारी हूंदा आहिनि। उन करे हिन क़ौम जो मुक़दर कॾहिं बि बदिलाए नथो सघे। छा सॼी ज़िंदगी ईअं ई हलंदो रहंदो बाबा? पुट कुर्बानी जी ज़रूरत आहे। जेकॾहिं असां सभु वॾा हिकु थी इन ज़ालिमनि जे ख़िलाफ़ जंग न जोटींदासीं त हिते ईअं ई हलंदो रहंदो। बाबा त पोइ असांजी ज़िंदगी बि ईअं सुरनि में गुज़रंदी जीअं तव्हांजी गुज़री वई आहे? ॿियो छा थो करे सघिजे पुट? बाबा छा तूं मूं लाइ आज़ादी जी जंग न विढ़ंदे? तूं इहो नथो चाहीं त असांजी ज़िंदगी सुखंदरी गुज़रे ऐं हितां ज़ालिमनि जो नालो निशान मिटिजी वञे? तो मथां त मुंहिंजो सिर कुर्बान, पर मां अकेलो छा थो करे सघां? तूं अकेलो न आहीं। हर पीउ पंहिंजी औलाद जी आज़ादी लाइ जंग विढ़ंदो। हर पीउ इहो ई थो चाहे त मुंहिंजी औलाद अमन वारी ज़िंदगी गुज़ारे। तूं नारो हण बाबा, उहो कहिड़ो बेगैरत पीउ आहे जेको पंहिंजी औलाद लाइ आज़ादी जी जंग न विढ़ंदो? रवण मुंहिंजी ज़िंदगी जी वॾे में वॾी ख़ुशी आहे, जेका ख़ुशी न सभ खां पहिरियां पंहिंजे दुश्मन में वञणु चाहियां थो। ही सभु ॻोठ वारा गॾु थी चुका आहिनि ऐं मां पार्टी जो ऐलान करणु वञा पियो। 3 महीननि में इलेक्शन आहे ऐं हिते मूंखे केरु ॿाहिरां कोन थो सघे। अॼु पार्टी जो ऐलान कंदुसि ऐं सुभाणे तव्हां ॿिन्ही जे लाशनि खे ॻोठ जी गिटियुनि में रुलाईंदुसि। उन खां पोइ ॻोठ वारनि जी दिलनि में
मुंहिंजो एतिरो ख़ौफ़ वेही वेंदो जो मुंहिंजे ख़िलाफ़ु केरु वञण जी कोशिशि ई कोन कंदो तमामु चढ़ मां अहिड़ी ताक़त में थी वेंदुसि जो मूंखे तव्हांखे हटाए कोन सघंदा। प्रबंध हाणे शुरूआत थी चुकी आहे। तूं ई ॿुध हाणे केरु आहे जेको इन ज़ालिम खे रोके न वठो। मूंखे नथो लॻे त असांजा माण्हू अहिड़े ज़ालिम खे वोट ॾेई उनखे पंहिंजो हुकुमरान बणाईंदा। छा तूं इहो शौर पंहिंजी क़ौम में ॾिठो आहे? असां त सालनि खां वठी इन्हनि खे वोट ॾींदा था अचूं। 5 सालनि में ॿिन्हिनि हथनि सां असांखे पूरींदा रहंदा आहिनि, पर आख़िर में हिकिड़ो कमु करे असांजे मथां एहसान जताए छॾींदा आहिनि। पोइ ही जाहिल क़ौम पंहिंजा सभु ज़ोर विसारे करे इन्हनि ज़ालिमनि जे हक़ में ॿीहर न आणणु शुरू करे ॾींदा आहिनि। तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर ज़ालिम ख़ान ज़ालिम ख़ान ज़ालिम ख़ान ठुका असांजी सोच ते मञा थो त असां में अक्सरियत जाहिलनि जी आहे, पर हाणे शौर बेदार थी चुको आहे। देर न लॻंदी। हाणे तमामु जल्द इन चोरनि लोफरनि ज़ालिमनि ऐं लुटेरनि खे तव्हां तॾहिं सफ़ायूं कयो। कमाल खान जिंदाबाद, 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 कमाल खान जिंदाबाद। कुंज मूं सॼी ज़िंदगी अमन जा ख्वाब ॾिठा। छा उहे पूरा थींदा? छा हिन ज़हर ज़िंदगी में कॾहिं बदिलाव ईंदो? छा असां कॾहिं अमन जी फ़ज़ा में साह खणी सघंदासीं? छा ईअं सुॾकी सुॾकी दम थणी हवाले कबो? मेरा ही सिर्फ़ ख्वाब ई आहिनि जेके हक़ीक़त जो रूप कॾहिं बि न आहिनि वणींदा। सच थी चवनि कुंज, ख्वाब त ख्वाब ई हूंदा आहिनि, हुननि जो भला हक़ीक़त सां कहिड़ो वास्तो? मेरा तो जे हाणे मूंखे बि मौत जो इंतज़ारु आहे, पर मूंखे मौत खां पहिरियां हिन जो इंतज़ारु आहे त मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसां त असांजी क़ौम जहालत जी निंड मां बेदार थी आहे। असांजी क़ौम जा माण्हू पंहिंजे हक़नि जे लाइ रोडनि रस्तनि ते निकिता आहिनि। सॼो मुल्क जाम थी वियो आहे। समूरा रोड रस्ता माण्हुनि जी भीड़ सां भरियल आहे। हर ज़बान ते हिकु ई आवाज़ हुजे, कोई नारो हुजे त ज़ालिम न खपनि, न खपनि, न खपनि। हर हथ में अमन जो अलम ॾिसां ऐं मां हुन अलम जी छांव में आज़ादी जा नारा हणंदी मरां। पोइ त मूंखे क़बर में बि सुकून अची वेंदो। ओ त तूं पंहिंजे रूह खे तड़पण जे लाइ आज़ादु छॾे ॾे, छो जो हीअ तुंहिंजो ख़्वाबु कॾहिं बि पूरो न थींदो। सच थी चवीं, ख्वाब त ख्वाब ई हूंदा आहिनि, पर उहे पूरा कीअं थींदा? मां बि चरी आहियां। हुन नीमता क़ौम में उम्मीद लॻाए वेठी आहियां जंहिंजी ग़ैरत ऐं ज़मीर खे टके मुल ख़रीद कयो वियो आहे। छा इहे अमन जी प्रचार जे लाइ घरां ॿाहिरि ईंदा? हीउ वक़्तु ज़ालिमनि जो आहे। न ॼाण त अञा घणा साल ऐं सदी हीअ ज़ालिम हिन धरतीअ ते हुकूमत कंदा। कमाल खान कमाल खान कमाल खान कमाल खान कमाल खान कमाल खान। अॼु मां तमामु घणो ख़ुशि आहियां, छो जो असांजे सूबे जे वॾे में वॾी पार्टी मूंखे टिकट ॾिनी आहे ऐं मां इलेक्शन विड़ी
उन पार्टी में वञण जो ऐलान थो कयां। हाकिम खान जिंदाबाद, हाकिम खान। 3 महीननि जे अंदरि इलेक्शन थिए पई। तमामु जल्द असां पंहिंजी वर्क शुरू कंदासीं ऐं मूंखे पूरी पक आहे तव्हां सभई मुंहिंजो भरपूर साथ ॾींदो। अॼोकी गॾिजाणी मूं सिर्फ़ु हिन करे रखराई आहे त न रुॻो तव्हां मूंखे वोट ॾियो पर तव्हां सभई गॾिजी हर ॻोठ में वञो ऐं मुंहिंजी वर्क कयो। इन मंच ते पहुचाइण वारो मूंखे हाकिम खान आहे ऐं हाकिम खान मुंहिंजो दोस्त न पर मुंहिंजो भाउ आहे। इन करे आख़िरी नारो हाकिम खान आहे। जीजा मूं घणनि माण्हुनि खे चयो आहे त ज़ात खे छॾे क़ौम में अचो पर कोई मुंहिंजी ॻाल्हि मञण जे लाइ तयारु न आहे। मां तोखां इहो थो पुछां त छा ज़ात क़ौम खां मथे आहे जो केर बि पंहिंजी ज़ात छॾण जे लाइ तयारु ई नथो थिए। छोटू जेके जेके ज़ातियूं छॾे क़ौम बणिजी विया उहे अॼु असां सभिनी खां मथां आहिनि ऐं क़ौम जो रुतबो अफ़ज़ल आहे, ज़ातियुनि खां मथे आहे। तॾहिं त पंहिंजी ज़ात मां निकिरी क़ौम खे सोचण लाइ कॾहिं तयारु ई नथा थियूं। हीअ ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी तेसीं ताईं ख़तमु न थींदी जेसि ताईं असां पंहिंजी ज़ात मां निकिरूं नथा। बाबा बि इहा ई ॻाल्हि कंदो आहे जीजा त असां हिकु क़ौम नथा थी सघूं। इन जे करे चवां थी त तूं पंहिंजे दिलि मां क़ौमी जज़्बो ख़तमु करे छॾ। न जीजा न, मूं बि कसम खयो आहे ऐं तो बि कसम खयो आहे। हाणे जेकर तूं पंहिंजी कसम तां पिरी थी त भरी फिर, बाक़ी मां कॾहिं बि पंहिंजी कसम तां न फिरंदुसि। धरती रत घुरे थी उनखे मां ज़रूरु ॾींदुमि। बाबा कमाल खान हाणे वोटनि में बीहे थो, रोज़ भात जो देगुल आनियो, 2-3 ॾींहं बिरयानी खाई ड्राओ कंदासीं। असां सॼी ज़िंदगी इन भात ते त वोट ॾिना आहिनि, इहा भात बि नसीब न थींदी पोइ वोट छुटियो ॾींदासीं। अरे छोरो फत ड्रो ते मिलंदो ऊंची तव्हां परवाह न कयो। बाबा वोट त भात ते ॾींदासीं पोइ उन्हनि जा असां नारा छोड़ो, कहिड़ो लाचार आहे असांखे। अरे छोरा छोरा अहिड़े वक़्त में सियासतदाननि खे चिमचनि जी ज़रूरत पवंदी आहे जेका जलूस में उन्हनि जा नारा आणनि ऐं नाच कनि ऐं पपलियूं हणनि। हथ चई थो मामा, उन्हनि जो चिमचनि खां सवाइ कोई बि कमु न थींदो। जेकॾहिं चिमचा उन्हनि सां गॾु न हूंदा पोइ नारा केरु हणंदो? सुभाणे पहुचण शर्त पहिरियों नालो पंहिंजो लिखाईंदासीं छो जो उते चिमचा खोड़ आहिनि। मतां असां खां पहिरियां उते ॿिया नंबर खणी वञनि। बापा ओ साईं असांजे लाइ छा हुकुम आहे बाबा ताईं? ये वर्क पे साहब पाण वटि जीअं वर्क शुरू थिए त मूंखे ॼाणण लाइ माण्हू खपनि ऐं जेतिरा थी सघनि माण्हू गॾु कनि। मूंखे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे। हाज़ुर बाबा साईं, जीअं तव्हांजो हुकुम हूंदो असां तव्हां सां गॾु। जेकॾहिं तो जहिड़ा माण्हू मूंसां गॾु आहिनि न त पोइ मूंखे केरु भाड़े नथो सघे। ही वठो पैसा, वञी वर्क शुरू कयो। बाबा साईं, असांखे उमेदु हुई त इलेक्शन में तव्हां न पोइ कमाल खान खे टिकट छो वठाई? मोबा इहो मुंहिंजो न पर पार्टी चेयरमैन जो फ़ैसिलो हुयो जंहिं हुनखे टिकट ॾिनी। पोइ छा असां सिर्फ़ु कमाल खान जी वर्क कंदासीं? हा कमदार, मथी इलेक्शन में पार्टी चेयरमैन चयो आहे त तोखे टिकट ॾिनी वेंदी। हेठी सीट ते मां बीहंदुसि ऐं मथी सीट ते कमाल खान खे बीहारींदा। बाबा साईं, छा कमाल खान इलेक्शन में खटे वेंदो? मोब केरु आहे जेको कमाल खान खे हाराइण जी हिमत रखे थो? बाबा साईं, मूंखे नथो लॻे त माण्हू अहिड़े ज़ालिम खे वोट ॾींदा। तूं भुलियल आहीं मोब, अञा हिते जाहिलनि जी खोट कोन्हे। असां खां अवल कहिड़ा खीर जा तोतल थींदा अथनि जो कमाल खान खे वोट न ॾींदा। वो बि तूं रुगो वर्क शुरू करण ॾे, पोइ कमाल खान जे अॻियां पोयां चमचनि ऐं जाहिलनि जूं कतारूं न हुजनि त पोइ चइजां मोब। सियाणा बेवकूफ़ न आहिनि जेकी हिन क़ौम लाइ चई विया आहिनि त दोल वॼाई दोस्तू बीहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।